अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब, Facebook पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करण न विसारींदा। अॼु असां ठाहे रहिया आहियूं ढाबा कढ़ाई। हीअ मुंहिंजी मुर्गी आहे, किलो मुर्गी आहे, 3 पाव ही टमाटा आहिनि, 2 चमचा खाइण वारा थूम अदरक आहिनि, धाणा मिर्च, कारा मिर्च आहिनि। मां इहे सभु मसाला हिन में विझी ऐं हीअ मां रखंदसि तक़रीबन अधु कलाकु। जेसिताईं मां पंहिंजे ॿियुनि शयुनि जी तयारी कंदसि तेसिताईं हिनखे लाज़िम आहे रखणु। 2 चमचा मिर्च आहिनि खाइण वारा पाउडर, नंढा चमचा, 1 चमचो हेड आहे, 1 चमचो गरम मसालो आहे, थोड़ी बिल्कुलु हेतिरी मेथी आहे हिन में, हुरबो वधीक न घणो न, थोरो बिल्कुलु टच ॾियणो आहे हिन ते, 1 चमचो लूणु आहे। हाणे मां हिनखे कंदसि मिक्स करे मां तक़रीबन अधु कलाकु हिनखे जेको आहे मां रखी छॾींदसि। उन खां पोइ असां तयारी कंदासीं, जेसिताईं मां पंहिंजा टमाटा वग़ैरह कटे वठंदसि। चङी तरह हिनखे मिक्स करे, इन जी ख़ूबी इहा आहे कढ़ाईअ जी, जेको मसालो हिन में पियो ऐं जेतिरो सुठो गॾिबो, हे ॾिसो बिल्कुलु हिन सां गॾिजी वियो आहे। नाज़रीन, मुंहिंजी मुर्गीअ खे मसालो हाणे अधु कलाकु थी वियो आहे। हिन फ्राई पैन में मूं ॾिसो बिल्कुलु हेतिरो तेल आयो आहे, ज़्यादा न आहे, बिल्कुलु घटि तेल मूं आयो आहे। हाणे हिन में मां विझां थी पंहिंजी मुर्गी ऐं इहा रखंदसि मां पचाइण लाइ। मुर्गी पंहिंजो पाणी बि इलाही छॾींदी आहे ऐं ॾिसो त हिन में पाणी अची बि वियो आहे इलाही। हिन में बिल्कुलु मसालो मिक्स थी वियो आहे। हिनखे मां ढक ॾेई हल्की बाहि ते रखंदसि ऐं असां पोइ पंहिंजी भाॼीअ जी बाक़ी तयारी कयूं था। त नाज़रीन, मूं पंहिंजा टमाटा कटे रखिया आहिनि, पर हीअ ॾिसो मूं हिननि जा छिलका जेको आहे सो लाहे छॾिया आहिनि। मूंखे छिलका पसंदि कोन्हनि के, या मुंहिंजे घर में पसंदि न आहिनि, इन करे मां लाहे थी छॾियां। हे या तव्हां वटि कटर आहे या छुरीअ सां बि आसानीअ सां सन्हा छिलका लाहे तव्हां ही इन करे मूं त साबित रखियो आहे त जीअं मां तव्हांखे ॾेखारे सघां। ऐं हिकिड़ो हिन में मां विझंदसि बसर, त जीअं मुंहिंजी ग्रेवी सही थिए। जेकॾहिं तव्हां चाहियो त भले छिलका न लाहियो, ईअं बि इस्तेमालु करे सघो था, पर छिलका न हुजणु वधीक बहितर आहे। नाज़रीन, ये ॾिसो मुंहिंजी मुर्गी पची रही आहे, हिन में पंहिंजो पाणी इलाही थी वियो आहे। हेॾा मुंहिंजी कढ़ाई बि गरम थिए पई थी। हाणे हिन में मां विझंदसि तेल। ही ॾिसो बिल्कुलु अधु कप तेल जो आहे, हीअ विझंदसि मां हिन में। गरम थींदो त हिन में मां विझंदसि, त मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। हिन में मां विझंदसि 1 चमचो अछो जीरो। ही मूंखे ज़रूरत पई आहे ॿिन्ही शयुनि खे गॾु तयारु करण जो। अक्सर ढाबा होटलुनि ते हीअ जेका कढ़ाई आहे मुर्गी, इहा तयारु लॻी पई हूंदी आहे, सिर्फ़ु टमाटा पचाए ऐं विझी ॾींदा आहिनि। इहा ॾाढी टेस्टी जेको आहे कढ़ाई थींदी आहे, तव्हां ज़रूरु ट्राए कजो। मुंहिंजो जीरो थोरो भुॼी चुको आहे। हिन में मां विझंदसि थूम अदरक, जेके 2 चमचा मूं तव्हांखे ॿुधायो, उन मां मूं थोरो बचाए रखी, उहा विझंदसि मां हिन में। ऐं हाणे विझंदसि मां हिन में पंहिंजा टमाटा। टमाटा एसिताईं मां फ्राई कंदसि जेसिताईं ॻरी वञनि ऐं पंहिंजो गीहु छॾनि। तेल छॾे ॾींदा त सम्झो त हिन जी ग्रेवी तयारु थी वई आहे। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो मसालो बिल्कुलु ॻरी वियो आहे, पर हिन में अञा थोरी कसर आहे। पाणी ॾिसो अथसि, बिल्कुलु थोरो थोरो नज़र अचे थो, ज़्यादा न। ऐं हेॾा मुंहिंजी मुर्गी ॾिसो बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे हिन जो पाणी, ऐं हीअ तक़रीबन पची चुकी आहे। पर हिन में बाक़ी जेका थोरी कसर आहे, हाणे मां हीअ विझंदसि हिन में। मूं टमाटनि में कुझु बि न विधो आहे, न लूणु न मिर्च, का बि शइ न, कुझु बि न। जेको बि मसालो हुयो उहो सभु मूं मुर्गीअ में ई विधो हो। हिनखे कंदसि मां मिक्स। ऐं मुर्गी मुंहिंजी फ्राई थी चुकी हुई, पाणी त बिल्कुलु ई हुनजो ख़तमु हो, पर उहो फ्राई थी चुकी ऐं ईअं ई थींदी फ्राई थींदी एंड में, आख़िर में बिल्कुलु फ्राईअ वांगुरु ख़ुश्क। हाणे हिन में मां विझंदसि सुका धाणा, कुटियल आहिनि मुंहिंजा, मां पहिरियां हिन में न विधा हुआ, थोरा थुल्हा थुल्हा कुटियल आहिनि मुंहिंजा। गरम मसालो मां पहिरियां विझी आई आहियां, पर वरी मां थोरो हेतिरो बिल्कुलु विझंदसि। ऐं हाणे हिनखे तक़रीबन 5-6 मिंट हल्की बाहि ते, दम जेतिरी बाहि ते मां ढक लॻाईंदसि, त जीअं मुंहिंजी मुर्गी ऐं टमाटा बिल्कुलु हिकु थी वञनि, हिक ॿिए जो ज़ाइक़ो हुननि में अची वञे। त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई, ढाबा कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। हिन जी तव्हां ॾिसो टमाटा सभु ॻरियल, न त को छिलको टमाटनि जो, न कुझु बि न, बिल्कुलु इहे तयारु आहे। हिन कलर बि ॾिसो, मुर्गी बि बिल्कुलु पची चुकी आहे। मां तव्हांखे प्लेट में कढी ऐं ॾसियां थी हाणे। त नाज़रीन, इहा मुंहिंजी प्लेट बि तयारु तव्हांजे लाइ। हिन ते मां थोरो सन्हो अदरक कटियल ऐं थोरा सावा धाणा ऐं 2-3 सावा मिर्च, बिल्कुलु मुंहिंजी कढ़ाई तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी, ज़रूरु ट्राए कजो। अगरि तव्हां मुंहिंजी पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो सब्सक्राइब कयो, लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो, कमेंट्स कयो। सदैव ख़ुशि हूंदा। अल्लाह हाफ़िज़।